जी नौशरो फिरोज जी सिविल अस्पताल में 7 माहिर डॉक्टरनि जी बदली करे अहिड़ो नोटिफिकेशन सिहत खाते पारां जारी कयो वियो आहे ऐं सिहत जूं सहूलियतूं जेका 17 लख जी आबादी आहे हिन ज़िले जी उनखे जेको आहे मिलण जे लाइ इहे पोस्टूं भरजण तमामु घणी ज़रूरी हुयूं। सिविल सोसाइटीअ पारां ऐं सिन टीवी न्यूज़ जी रिपोर्टूं नशर थियण खां पोइ अहिड़ो नोटिस जेको आहे सिहत खाते पारां वरितो वियो आहे। 32 सालनि जो अरसो गुज़री वञण जे बावजूदि अॼु बि इहा अस्पताल तालके वारी हैसियत में आहे ऐं उहा तालके वारी हैसियत में बि इहे पोस्टूं जेके आहिनि 20 सालनि खां ख़ाली पयल हुयूं ऐं इन्हनि 7 डॉक्टरनि खे सिंध जे मुख़्तलिफ़ तालके अस्पतालुनि मां बदिली करे हिते मोकिलियो वियो आहे। नाज़रीन, तव्हांखे मां हिते इहो ॿुधायां त सेशन जज नौशरो फिरोज़ पारां पिणु अहिड़ो नोटिस वरितो वियो आहे। लिख पढ़ करण खां पोइ पिणु जेको आहे अहिड़ो अमल जेको आहे थियो आहे ऐं इन्हनि डॉक्टरनि जेके अचण खां पोइ हिते नौशरो फिरोज़ में माण्हुनि खे उहे सिहत जूं सहूलियतूं पूरी तरह सां मिली सघंदियूं या न, इहो सुवाल पंहिंजी जाइ ते मौजूदु आहे। 17 लख जी आबादीअ वारे हिन ज़िले में सिविल अस्पताल नौशरो फिरोज़ खे ज़िले अस्पताल जो दर्जो मिलणु तमामु घणो ज़रूरी आहे, जंहिंजे लाइ हितां जे चूंडियल नुमाइंदनि समेत सिंध सरकार खे अहिड़ो नोटिस वठणु घुरिजे ऐं हिन अस्पताल खे ज़िले अस्पताल जो दर्जो ॾियणु खपे।